ठटोनाई मोहरम की रात भी कोहिस्तान वासियुनि सां बाअसर लैंड माफिया जूं ज़्यादतूं जारी। कोहिस्तान वासी सख़्त परेशान इंसाफ़ जो मुतालबो करे छॾियो आहे। उन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि हिक पासे सॼी दुनिया अमन अमान जे ॾुख में मातम करे रही आहे त ॿिए पासे बाअसर लैंड माफिया पंहिंजे हथियारबंद माण्हुनि सां गॾु कोहिस्तान वासी माज़ूर शख़्स दीनू बबर जी ज़मीन ते कब्ज़ो करण जे लाइ पहुची वई। जंहिं पंहिंजे हथियारबंदनि माण्हुनि सां गॾिजी माज़ूर शख़्स दीनू बबर जे घर ते हल्ला करे खेसि ज़मीन ख़ाली करे वञण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि, जंहिं करे मज़कूरा शख़्स ख़ौफ़ में वरतल आहे। उन सिलसिले में मुतासिर थियल माज़ूर शख़्स दीनू बबर दाईंदे चयो आहे त बाअसर लैंड माफिया मक़ामी कोहिस्तान वासियुनि खे पंहिंजे घर में बि बर्दाश्त करण जे लाइ तयारु न आहे। हिन चयो त 9 मुहर्रम हराम वारे भलारी राति बि बाअसर लैंड माफिया पंहिंजे हथियारबंदनि माण्हुनि सां गॾिजी ओची ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करी। संदसि घर ते चढ़ाई करे खेसि धमकी ॾिनी आहे त असां तव्हांजी उहा ज़मीन कराची जे बिल्डरनि सां विकिरो करे छॾी आहे। हाणे तव्हां शराफ़त सां ज़मीन तां उथी वञ, न त तोखे नुक़सानु पहुचायो वेंदो। हिन चयो असांजूं ज़मीनूं बाअसर लैंड माफिया ताक़त जे ज़ोर ते विकिरो करे रही आहे, जंहिं ख़िलाफ़ केर बि कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे। माज़ूर दीनो बबर चयो त लैंड माफिया ग्रुप ताक़तवर आहे, जंहिं करे संदसि ज़िंदगी खे ख़तरो आहे। हिन वसवारनि खां मुतालबो कयो त संदसि इंसाफ़ करे संदसि ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे ज़मीन खे विकिरो कंदड़ बाअसर लैंड माफिया ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़्फ़ुज़ मुहैया करे खेसि नुक़सान खां जूं धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज करण सां गॾु इंसाफ़ लाइ अदालत में वेंदसि।